जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। हिकु पासे गर्मी आहे 44-42 डिग्री सेंटीग्रेड जेको गर्मी पद आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त लाड़काणे में 44, नवाबशाह में 42, हैदराबाद में 41, कराची में 36 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो आहे। नौशहरो फिरोज़, सखर, कंबर, शिदातकोट, जेकमाबाद, कशमोर, घोटकी, ठटे समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी में वात ज़रूर थी आहे। उन सां गॾोगॾु जेका लोड शेडिंग आहे बिजली जी उहा बि वधी वई आहे। अरिड़हं कलाक 20 कलाक जेकॾहिं बिजली बंदि हुजे त पोइ बाक़ी 24 कलाकनि में बिजली केतिरी हूंदी। जेकॾहिं कुझु कलाक अचे थी, जेकॾहिं शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त उते बि 2-2, 4-4 कलाक लाइट अचे थी, वरी 4 कलाक वञे थी, 2 कलाक वञे थी। मतिलबु 12 खां 16 कलाक शहरी इलाइक़नि में लोड शेडिंग ऐं 18 खां 20 कलाक ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में या 8-8 ॾींहं लाइट कोन्हे का, माण्हू परेशान आहिनि, बीमारियुनि में माण्हू परेशान आहिनि। जेकॾहिं शहरी इलाइक़े जी ॻाल्हि कयूं त इस्पतालूं जेके आहिनि से उन्हनि में मामला हलाइण ॾुखिया थी विया आहिनि। अॼु सिंध इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। सिंध हुकूमत वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो मुतालबो बि कयो आहे ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चवे थो त इस्पतालूं ऐं इदारा हलाइण बि ॾुखियो थी वियो आहे। सो यकीनी तौर ते जेकॾहिं लाइट न हूंदी त ऑपरेशन थिएटर कीअं हलंदा, एमरजेंसी वारा मामला कीअं हलंदा ऐं आम ज़िंदगी जेका आहे उहा मफ़लूज आहे। कराची शहर में त के इलेक्ट्रिक, कराची डिवीज़न में के इलेक्ट्रिक वटि डिस्ट्रीब्यूशन आहे। हैदराबाद ज़िले समेत मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि में हेस्को आहे ऐं सखर जेका अपर सिंध आहे त उते वरी सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी जेका आहे उहा डिस्ट्रीब्यूशन करे थी। पर हालति साॻी आहे। कराची में बि लोड शेडिंग जो जेको पीरियड आहे उहो वधायो वियो आहे। हैदराबाद में छा सूरत हाल आहे, हैदराबाद जे भरपासनि में छा सूरत हाल आहे, हैदराबाद में वरी इस्पताल बि मौजूदु आहे, कीअं मामला हलनि पिया ऐं केतिरियूं परेशानियूं थियनि पियूं। हैदराबाद मां असांजा साथी एंकर आहिनि ऐं सीनियर रिपोर्टर आहिनि। इरफान अली बुघियो असांखे जॉइन कयो आहे। इरफान, प्रोग्राम में भलीकार चवां थो। हाँ, वॾी महिरबानी। इरफान, हैदराबाद में छा सूरत हाल आहे सॼी सिंध में, कराची हुजे, हैदराबाद हुजे, मीरपुर ख़ासि, लाड़काणो, नवाबशाह, सखर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डिघी लोड शेडिंग आहे। सिंध हुकूमत मुतालबो बि कयो आहे वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो। हैदराबाद में छा सूरत हाल आहे लोड शेडिंग जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे? जी अली रज़ा, हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कॉर्पोरेशन हेस्को जंहिंखे चयो वञे थो, न रुगो हैदराबाद ज़िले, हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िलनि पर मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि खे बिजली सप्लाई करण जी जेका आहे सा ज़िम्मेवार आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे, हेतिरी वॾी आबादी आहे, इंतिहाई अहम शहर आहे। उते लोड शेडिंग जो हाल इहो आहे जो किन इलाइक़नि में त ॾींहं जा ॾींहं बिजली ग़ाइबु रहे थी। ॿुधायो वञे थो त फलाणी जाइ ते फीडर ट्रिप थी वियो आहे, फलाणो फॉल्ट थी वियो आहे। इन समूरी सूरत हाल में हैदराबाद जा शहरी जेको वॾे जंहिं मसइले खे मुंहुं ॾियनि था त पीअण जे पाणी जी जेको आहे सो अक्सर इलाइक़नि में खोट रहे थी ऐं जेके वासा जी इख़्तियारियुनि खां जॾहिं ॻाल्हि ॿोल कजे थी, उन्हनि खां मौक़िफ़ मालूम कजे थो छो नथो पाणी सप्लाई थिए हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, त इहो ई सबबु ॼाणाइनि था त साईं असां जेको आहे सो लोड शेडिंग आहे, जंहिंजे करे प्रॉपर जेको आहे सो लाइट नथी मिले ऐं असांजी मशीनूं नथियूं हलनि, इनजे करे इलाइक़नि ताईं पाणी नथो पुॼे। उनखां सवाइ तव्हां हैदराबाद ईंदव त ईद दौरान बि अक्सर इलाइक़नि में तव्हांखे रोडनि रस्तनि ते गटर जो पाणी उथलियल मिलंदो। उते बि जेको आहे साॻी सूरत हाल आहे ऐं वासा जूं इख़्तियारियूं इन मामले में बि सबबु ॼाणाइनि थियूं त पंपिंग स्टेशन्स खे प्रॉपर बिजली फराहम नथी थिए, जंहिंजे करे इहो मसइलो आहे। हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं मूं ज़िक्र कयो त हूअं जेका रूटीन जी जेका लोड शेडिंग आहे त 2 कलाक लाइट हले थी, 2 कलाकनि खां पोइ जेको आहे सो लोड शेडिंग कई वञे थी ऐं 12 बजे खां पोइ राति जो सुबुह ताईं लाइट जेका आहे सा मुसलसल हले थी। पर इन विच में बि केतिरा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते ॾींहं जा ॾींहं बिजली न हूंदी आहे। वरी बि साॻियो सबबु ॼाणायो वेंदो आहे त ट्रांसफार्मर फाटी वियो, ट्रांसफार्मर जेकॾहिं फाटे थो त ॾींहंनि जा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता जेको आहे सो ठहे नथो। हालत इहा आहे जो माण्हुनि खां हज़ारे लखे रुपया बिल जेको आहे सो वरिता वञनि था, माण्हुनि जी तज़लील कई वञे थी हेस्को जे अमले तरफ़ां। तमामु हुननि जो अढंगो रवैयो हूंदो आहे हेस्को जो। तंहिंजे बावजूदि ॻरा माण्हू बिल बि भरीनि, महांगी बिजली बि ख़रीद कनि, पर तंहिंजे बावजूदि उन्हनि खे प्रॉपर बिजली फराहम नथी कई वञे। इस्पतालुनि जी जेकॾहिं असां सूरत हाल जो जाइज़ो वठूं त सिविल इस्पताल हैदराबाद जी आहे, तमामु वॾी सिंध जी इस्पताल आहे, भिटाई इस्पताल आहे, ॿियूं जेके सरकारी इस्पतालूं आहिनि, ख़ानगी इस्पतालूं आहिनि, उन्हनि जो जेको कार व्यवहार आहे उहो बि सख़्तु मुतासिर थिए थो बिजली जी अदम फराहमी जे करे। उनखां सवाइ तालीम जेका आहे सा सख़्तु मुतासिर थिए थी।
हींअर ताज़ो ई जेको आहे सो मैट्रिक जा इम्तिहान थी गुज़रिया आहिनि उन दौरान बि शागिर्दनि ते बि रहम न कयो वियो ऐं वीचारा इहे जेके शागिर्द आहिनि उहे गर्मीअ में पेपर ॾींदा रहिया आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी इरफान इन वाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, नौशरो फिरोज़ ज़िले में बि साॻी सूरत हाल आहे। नौशरो फिरोज़ में बि कलाकनि जा कलाक बिजली गायब हुजे थी, गर्मी आहे, माण्हू परेशान आहिनि। अस्पताल में कीअं सूरत हाल आहे ऐं जेके आम ज़िंदगी आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे। कारोबार सख़्तु मुतासिर थिए थो। नौशरो फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम खानी असांखे जॉइन कयो आहे। ज़ाहिद, प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी अली रज़ा। महिरबानी। ज़ाहिद, छा सूरत हाल आहे नौशरो फिरोज़ ज़िले में बिजली जे हवाले सां, लोड शेडिंग जे हवाले सां? अली रज़ा, साइठी ज़िले में गर्मी जी जेका सूरत हाल आहे उन माण्हू जी वायूं पताल करे छॾियूं आहिनि। 51, 52 सेंटीग्रेड गर्मी जेका आहे उहा रिकॉर्ड कई पई वञे। नौशरो फिरोज़ ज़िले हेडक्वार्टर हुजे, चाहे मोरो हुजे, कंडियारो हुजे, मेरापुर हुजे, दरबेलो हुजे, थारूशा हुजे, दरिया खान मरी, फुल पटीज़न जेके बि इलाइक़ा आहिनि हुते गर्मी जी तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। हिकिड़े पासे गर्मी आहे त ॿिए पासे सेपको अख़्तियारनि बि आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। हथरादू लोड शेडिंग वधाई पई वञे ऐं केतिरा ई ट्रांसफार्मर जेके आहिनि उहे फाटी पिया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, पर हुननि जी रिपेयरिंग बि आम माण्हू चंदो करे जेको आहे उहे ठाराइनि था। हिकिड़े पासे गर्मी आहे, ॿिए पासे बिजली न आहे, हुननि आवाम जो जीवन जेको आहे जंजाल करे छॾियो आहे। साॻिए वक़्तु ॿुधायां, बिजली लोड शेडिंग हुजण जे करे अस्पताल में बि एमरजेंसी वारी सूरत हाल आहिनि ऐं हिन खां अलावा जेको आहे ड्रेनेज सिस्टम जेको आहे मुकमल तौर ते नाकाम थियो आहे। नौशरो फिरोज़ ज़िले हेडक्वार्टर वारो जेको इलाइक़ो आहे, शहर आहे, उहो अव्हांखे दरिया जो ॾेख करे थो। शहर जा समूरा इलाइक़ा जेके आहिनि पाणी में बुॾल आहिनि। माण्हुनि जी अचु वञ जी जेका सूरत हाल आहे उहो तमामु घणी ख़राबु आहे। जी सही। अच्छा ज़ाहिद, नौशरो फिरोज़ में बि छा साॻियो उज़र ॿुधायो वञे पियो त बिजली न आहे जंहिंजे करे पाणी ड्रेन आउट न पियो कयो वञे? म्यूनिसिपल नौशरो फिरोज़ में, मोरो म्यूनिसिपल में या टाउन कमेटी नौशरो फिरोज़ में इंतिज़ामिया छा पई चवे? हाणे त मकानी नुमाइंदा जेके आहिनि उहे चूंडिजी आया आहिनि, उन्हनि पंहिंजा उहिदा ऐं ऑफिसूं बि संभाले वरितियूं आहिनि। त सूरत हाल कहिड़ी आहे? ऐं जेका लाइट जी डिघी लोड शेडिंग आहे या ट्रांसफार्मर सड़ी वञे थो त उहो तब्दील नथो थिए, इन वाले सां सेपको अख़्तियारियूं छा थियूं चवनि? अली रज़ा, पहिरियों सवाल त जेको लाइट वञण खां पोइ जेको डिस्पोज़ल नथा हलनि जंहिंजे करे ड्रेनेज सिस्टम फेल थी थो वञे, इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे पब्लिक हेल्थ खाते ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे लाइ। छाकाणि त पब्लिक हेल्थ खाते जे अंडर में अचनि था म्यूनिसिपल जा डिस्पोज़ल। हिननि खे पेट्रोल जे मद में लखें रुपया बजट मिलंदी आहे त जंहिं करे लाइट हली वञे त जनरेटर जे ज़रिए जेको आहे उहो पाणी निकालो वञे। 24 कलाक जेको आहे हिननि खे पंहिंजा ड्रेनेज खूह हलाइणा हूंदा आहिनि, पर उहे खूह न हलाईंदा आहिनि। लाइट उहो तेल जेको आहे पंहिंजे खीसा गरम करण लाइ हूंदा आहिनि। इहा ई सूरत हाल सॼे ज़िले में आहे। ऐं तव्हां जेको सवाल पुछियो त जेके चूंडियल नुमाइंदा अची विया आहिनि त यूनियन काउंसिल वारनि नाज़िमनि खे त जेको चार्ज मिली वई आहे, पर तालका ऐं जेके म्यूनिसिपल ज़िला आहिनि इहे जेके आहिनि अञा हिन जो अगस्त महीने में जेको हिननि खे चार्ज मिलंदी, पर हिन जो हींअर जेको वामर हलाए रहिया आहिनि उहे साॻा उहे टाउन ऑफिसर ऐं एडमिनिस्ट्रेटर हलाए रहिया आहिनि। ठीकु आहे, वरी महिरबानी ज़ाहिद इन वारे सां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, जेका ज़िम्मेवारी आहे उहा यकीनी तौर ते इंतिज़ामिया जी आहे, चूंडियल नुमाइंदनि जी आहे। पूरी सिंध में लोड शेडिंग आहे। लोड शेडिंग जो जेकॾहिं जवाज़ जेको हूंदो आहे उहो या त फॉल्ट हूंदो आहे या वरी घटि रिकवरी हूंदी आहे, अदम रिकवरी हूंदी आहे, जंहिंजे करे बि इहा सूरत हाल पैदा थींदी आहे। पर घणियूं ॿियूं बि शयूं आहिनि जंहिंखे बि जाचण जी ज़रूरत आहे। त अख़्तियारनि खे घुरिजे त को शफ़ाफ़ निज़ाम जोड़नि जंहिंमें रिकवरी बि बहितर थिए ऐं आवाम खे सहूलियत बि मिली सघे। प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।